गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सेवण में सिंध जे सकाफ़ती ॾियारो शानदार नमूने मल्हायो वियो। स्कूल जे उस्तादनि साहिबनि शागिर्दनि सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती शानदार तकरीब की सदारत स्कूल के हेड मास्टर खुदाबख्श मल्हा कई। शागिर्दनि सकाफ़ती लिबास पाए टेबलोस क़ौमी गीतन से पेश करे खूब दाद हासिल कयो। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल के शानदार तकरीब में ख़ुसूसी मेहमान अगुणो MNA सरदार सिकंदर रायपोटो शिरकत कई। तकरीब के खिताब पिण कयो। सकाफ़ती तकरीब में शागिर्दनि जो चवण हुयो त सिंधी टोपी ऐं अजरक असांजो सकाफ़ती निशान आहे, जंहिंजे ज़रिए असां सॼी दुनिया में सुञाता वञूं था। असां हिक बावकार सकाफ़त जा मालिक आहियूं। हर साल जियां हिन साल भी असां सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। तकरीब में शागिर्दनि आयल मोसिज़ मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक ओढ़ाया विया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।